अॼु असां शादी शहीद जे पहाड़नि में आया आहियूं ऐं ऑफ रोड मोटरसाइकिल ते चढ़ी आयासीं, इलाही पंधु करे आयासीं, वरी पंधु हितां करे हिते पहुता आहियूं। हिकिड़ी हसीन वादी आहे जेका मुंहिंजे चौगिर्द जेका आहे सा उहा फैलियल आहे। त हिते मूंसां गॾु फज़ुल आहे, फज़ुल शरा, ऐं असां हिते आया आहियूं। एॾी ख़ूबसूरती आहे ऐं जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ सिंध हिनखे प्रिज़र्व करे, हिन ते थोरो महिनत करे ऐं डिमार्केशन करे, सरहदूं हदूं मुक़ररु करे ऐं हिते थोरी घणी सहूलियतूं ॾिए त हिते माण्हू पिकनिक मल्हाइण अचनि, हिते माण्हू फैमिली सूधे हिते अचनि, हिते थोरा सहूलियतूं हुजनि, पाणी जी सहूलियत हुजे, को ट्रक छाप हुजनि ऐं रोड ठहियल हुजनि जंहिंमें माण्हू जेको आहे लॉन्ग ड्राइव करे हिते पहुचनि। खैरपुर खां या सखर खां या रोहड़ी खां या हेॾो कोडजी खां हे जेको असांजो जबल आहे उहो वधि खां वधि मुंहिंजे ख़्याल में अधु कलाक ड्राइव ते बि न आहे ऐं तमामु हिकिड़ा नेचुरल नज़ारा आहिनि। वण आहिनि इलाही जेके आहिनि हिते टिम्बर माफ़िया खां इहे बचणु खपनि। इहे वण जेकॾहिं असां कटिजण खां बचायूं ऐं 5 सालनि में हिते जेका असां ॿेलो थींदो ऐं ॿेलो थींदो त उते पखी पैदा थींदा, उते जानवर ईंदा। हिते जानवरनि जी ॻाल्हि असां सवेर कई पे त हिते हरण हूंदा, हिते पंहिंजो पट पितर हूंदा, पट झिरकियूं हूंदियूं, हिते खाड़ा ॼाहा, माना मुख़्तलिफ़ जेके जानवर आहिनि उहे हिते गिदड़ आहिनि, उहे हाणे बि आहिनि जेके हिते रहनि था पिया। त हिकिड़ी सुहिणी हसीन वादी आहे, उनखे गवर्नमेंट खे प्रिज़र्व करणु खपे।